सुभान अल्लाह। इन वक्त किताब दिल नवाज हजरत अल्लामा मौलाना साहिब दादा साईं मोहम्मद ज़मान करमी के पाण ईंदा ऐं तव्हां असांजे साम्हूं खिताब फरमाईंदा। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फवजदा मिन इंदिना सदक़ल्लाहु मौलाना अलियुल अज़ीम। दोस्तान मोहतरम, अल्लाह तबारक व तआला जा असांजे मथां करोड़ा लखें लुत्फ आहिनि जे असांखे हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे मुर्शिद जे आस्थाने ते अचण जी सआदत बख़्शी ऐं पंहिंजे मुर्शिद हादी रहबर जे नूरानी चेहरे ते दीदार करण जो शरफ़ बख़्शो आहे। हिकड़ो तो भलारी रात, अज़मतुन वारी रात, इनायतुन वारी रात, अल्लाह जे तरफां रहमत जी वड फुड़ी बरसात वारी रात हुजे ऐं दिलबर साईं जो दीदार हुजे, दिलबर साईं जा हक़ हुंदा। अल्लाह ताला खां दुआ घुरदो, तू ऐं मां आमीन चवंदासीं, इंशाअल्लाह हर दिल जी उम्मीद पूरी थींदी। दोस्ताने मोहतरम, अल्लाह ताला जे वलियन सां, अल्लाह वारन सां मोहब्बत रखण, उन्हनि सां उल्फत रखण, उन्हनि सां चाहत रखण, उन्हनि सां दिल जो गांठापो रखण इहो आम नाहे, पर ऐन क़ुरान मां साबित आहे। अल्लाह तबारक व तआला जी फरमाबरदारी आहे ऐं मुस्तफा जी ताबेदारी आहे अल्लाह वारन सां मोहब्बत रखण। या आम नाहे, मामूली गाल नाहे, पर वडे खुश नसीबी जी, वडे खुश नसीबी जी, वडे लायक ऐं करम जी गाल आहे जेके माण्हू अल्लाह वारनि सां मोहब्बत रखंदा आहिनि ऐं उन्हनि सां मोहब्बत रखे, उन्हनि जी आस्थान ते अचण, उन्हनि जी दरबार ते अचण, उन्हनि जी राहगाह ते अचण, उन्हनि जे मस्कने गाह ते अचण या आम नाहे। अचण का आम गाल नाहे, पर नबीअ जी सुन्नत आहे। अरे तो आया हो के मानू चयो हो बाबा रे छो थो वनी, छाला तो वनी, केड़ी गाल थी मिलई, या इबादत करनी थई त पांजे घर में कर, पांजे मोहल्ले जी मस्जिद में कर, छाला तो वनी, छाला तो खर्च करी, पर उनके केड़ी खबर त या अज़मतुन वारी रात हुजे, अल्लाह वारन जो आस्थानो हुजे त अल्लाह जी रहमत असां ने मथा वधीक निछावर थी आहे। दोस्ताने मोहतरम, हिन आस्थानन ते अचण आम माण्हुनि जो न, पर नबीअनि जी सुन्नत आहे। कंहिंजी? नबीअनि जी सुन्नत आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमायो, फवजदा पो जॾहिं लधाऊं ओले वरताऊं, उन्हनि खे लधे वरताऊं असांजे बानन मजा हिकड़े बाने के असांजे बानन मजा हिकड़े बाने के वो वधीक न हुयो, अल्लाह जो बानो हुयो। उन्हें के गोले लधाऊं वो बानो जेके अल्लाह ताला फरमाए तो असांजे तरफां उन्हें के रहमत अता कई वई, असांजे तरफां उन्हें के इल्म अता कयो, वो उन्हें के अल्लाह वरी इज्जत वारो कयो। वो केर हुयो? वो अल्लाह जो वली हजरत खिज़र अलैहिस्सलाम हुयो ऐं उन जे दीदार करण जे लाइ उन्हनि जे आस्थाने ते विया, जेके उन्हनि जी दरबार ते विया, उन जो दीदार करण, उन खां कुझु हासिल करण विया, उहे के आम माण्हू न हुया, पर अल्लाह जा नबी हुया। अरे तू ही मां आया हूं ना, या नबी की सुन्नत है। नबी केड़ा होया? अल्लाह ताला जो उलुल अज़्म रसूल साहिब तौरात हजरत मूसा कलीमुल्लाह उन जो साथी हजरत यूशा बिन नून भाई अल्लाह जा नबी होया, वया अल्लाह जे वली वट इल्म सेखारण कोन वया हुयस, पर इल्म हासिल करण वया होया, तबलीग जे लाइ न वया होया, के बे मकसद जे लाइ न वया होया, पर वया होया अल्लाह वारे जे दीदार लाए। अरे तू ही मां आया हूं पने मुर्शिद जो दीदार कयूं था, यो आम न पर हजरत मूसा हजरत यूशा बिन नून यानी अल्लाह जे नबी की सुन्नत है। सुभान अल्लाह। जो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
दोस्तन मोहतरम हजरत मूसा कलीमुल्लाह अल्लाह ताला के अर्ज कयो मौला मुके तो हेतरी इज्जत ॾिनी आ मुके तो हेतरो शान अता फरमायो आ हेडो मर्तबो अता फरमायो आ मौला दुनिया में हिन वक्त को एड़ो क्यों इंसान आहे जेके तो एतरो शरफ बख्शो हुजे अल्लाह फरमायो बेशक मूसा मु तोखे इज्जत वारो नबी बनायो आहे तू मुजो प्यारो रसूल आई पर एकड़ो दुनिया में एड़ो मानू आहे जेको मु रब के जेतरो तू प्यारो ही ओतरो मुखे वो पानो प्यारो आहे पो अर्ज कई मौला मुखे भी उन जो दीदार करा मुखे उन जी एड्रेस बुधा उन जो पतो बुधा उन जो हंद बुधा किथे वञा उन जो दीदार कया अल्लाह फरमाए मूसा हिकड़ी मच्छी खणी वञ जिथे वा मच्छी वा मुर्दा मच्छी जेरी थी वञे जिथे मौत जिंदगी में तब्दील थी वञे वा मुझे वली जी आस्थाने वारी जाइ थई जिथे मौत जिंदगी में तब्दील थी वञे या अल्लाह जे वली जे आस्थाने जी जगह आहे मिला इन जे की मौला सा अलवारा ओ मिला इन जे की मौला सा अलवारा ओ मता भाऊ ये भाई मरी या मोर सब सारा वे माझी वे गादी अल्लाह अज़मतन वारी रात आए अल्लाह वारन जो आस्थानो आए तू मां आया हूं कुरान ते अमल कयो आ अल्लाह जो फरमान मनो आ मदीने वारे तनी ताबेदारी किया अल्लाह जे वली वट आया हूं जेकी असनो दिलियो मुर्दा थी वयो न अल्लाह जे वली जे आस्थाने ते आया हूं अचण सा अल्लाह ताला तनी दिलियन के जिलाव अता फरमाइंदो अल्लाह तनी मुर्दा दिलियो जियारी दो रब करीम असा के पाने मुर्शिद आदि रब सा सच्ची मोहब्बत नसीब फरमाए मुझो चवण जो बुधन पंज बार कबूल है मंजूर फरमाए वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।